नाज़रीन और रियाज़ चांडियो मौजूद आहियां मेहर जे सैयद अली असगर शाह स्कूल में। मेहर जे सींदल मैसर कॉलोनी में 6 वरनि जी ॿारड़ी उजाला सोलंकी अगवा थी वई हुई ऐं उन खां पोइ सॼे इलाइक़े में ख़ौफ़ हिरास फैलियल आहे। ऐं हिते जॾहिं त वालिदैन पंहिंजे ॿारनि खे स्कूल मोकिलणो उन्हनि छॾे ॾिनो आहे ऐं स्कूल में इंतिज़ामिया तोड़े शागिर्द उस्ताद परेशान आहिनि। अचो त ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। जीअं त उजाला नंढड़ी खे अॼु 9 ॾींहं आहे। 9 ॾींहंनि में हींअर ताईं का ख़बर नथी पवे त नंढड़ी किथे आहे। यकीनन हुनजो अबो अमा त परेशान हूंदा ई हूंदा, पर असीं उस्ताद ख़ासि करे छो त असांजे उस्ताद जी धीउ आहे ऐं हीउ सॼो समाज सभु मेड़ जा शहरी ऐं तमामु वालिदैन जिन जा मासूम ॿार स्कूल में अचनि था उहे तमामु परेशान आहिनि पंहिंजे ॿारनि जे तहफ़ुज़ जे लाइ। त लिहाज़ा असांजा ॿार जीअं स्कूल वेंदा त ख़ैर सां वापसि ईंदा या न ईंदा। असां इंतिज़ामिया खां वरी बि गुज़ारिश था करियूं त असांजी उजाला खे बाज़ियाब कराइण में अञा मुअसर किरदारु अदा कयो वञे। त जीअं असां वालिदैन सिविल सोसाइटी ख़ासि करे उजाला जी अम्मा ऐं अबे जी जेका परेशानी उहा ख़तमु थिए। 9 ॾींहं आहे, नंढी उजाला घर खां ॿाहिरि आहे। इंतिज़ामिया बिल्कुलु सहकार करे थी, पर असां इंतिज़ामिया खे चवंदासीं त अञा वधीक सहकार करे। हुनजो अबो अमा ॾाढो परेशान आहे। नंढी आहे, तक़रीबन 5 सालनि जी आहे। उनखे असां इहो चवंदासीं इंतिज़ामिया खे, सिविल सोसाइटी खे, आला अख़्तियारनि खे त असांजी मदद कई वञे। वसारनि खे इहा ई अपील आहे त पुरज़ोर अपील था कयूं। स्कूल जा उस्ताद आहियूं, सभई शागिर्द बीठा आहिनि, असांजी मदद कई वञे। अॼु असांजी नंढड़ी उजाला 9 ॾींहं आहे त मिले कोन थी, गुम थी चुकी आहे। हुन खां अलावा पुलिस जो त पूरो सहकार आहे, पुलिस त पंहिंजो कमु करे थी पई, पर हुन बावजूदि बि हींअर ताईं छोकिरी जो तिर जे बराबरि बि को 10 पंध को रस्तो न मिली सघे। ऐं असां आम शहरियुनि खे, आम माण्हुनि खे इहा ई अपील था कयूं त असांजी मदद कई वञे ॻोल्हा में। असांजी भेण उजाला खे वापसि कराए वञो। ई जेके न्याणियूं अचनि थियूं उन्हनि खे बि परेशानी थी थिए। असां स्कूल था अची पोयां अम्मी अबू परेशान हूंदा आहिनि। असांजी भेण उजाला वापसि खपे। असांजी भेण उजाला खे बाज़ियाब करायो। असां अचूं था स्कूल त अम्मी ऐं अबू परेशान था थियनि। अधड़ी उजाला खे नंढड़ी खे तक़रीबन ज़रे घटि 10 ॾींहं आहे त अधड़ी लापता आहे। हाणे इदारा त पंहिंजो कमु कनि था, सुठे नमूने सां तावन कनि था। GIT जुड़ी वई आहे ऐं उन में सुठा ऑफिसर बि GIT में शामिलु थिया आहिनि। असांजो नेकमल खोसो साहिबु, SHO साहिबु, अलाह कंदो त उहो मेहड़ जे लाइ मसीहा साबित थींदो ऐं उजाला पंहिंजे घर में ईंदी ऐं अबे अम्मा जे घर में उजालो ऐं रोशनी थींदी इंशाअल्लाह। जीअं त असांजे उस्ताद जी नंढड़ी उजाला खे अॼु 9 ॾींहं गुज़री विया त को बि पतो खुरो कोन थो पए। असां SSP खे पुरज़ोर अपील था कयूं त ईअं सम्झो ॼण उजाला हुनजी पंहिंजी नंढड़ी हिनमहिल घरां गुम थी वई आहे। महिरबानी करे असां SSP साहिब खे पुरज़ोर अपील था कयूं त असांजी नंढड़ी खे जल्द बि जल्द पंहिंजे पीउ माउ सां मिलाए वञे।